करबला चिपड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीद सामहूं जुंबी जोड़ियाऊं मोह न मोड़ियाऊं पसी दाव तरार जो साईं मुहर्रमुल हराम जो चंड नमूदार थी चुको। मुहर्रमुल हराम इस्लामी कैलेंडर जो पहिरियों महीनो ऐं उहो महीनो जेको पाण सां हिकु अजीब अहसास साण करे असांजे अंगण ते पेर पाए थो। उहो अहसास आहे चाहत, अक़ीदत ऐं शहादत जो। ऐं ही उहो ई अहसास आहे जेको असांखे यादि ॾियारींदो आहे त हक़ ऐं सच ख़ातिर अगरि केॾी बि क़ुर्बानी ॾियणी पवे त उन क़ुर्बानी ॾियण खां कॾहिं बि रकीबाइजे। जीअं भिटाई सरकार बि चई चुको आहे त गासिब ऐं जाबिर जी तरार में केतिरो बि दाव छो न हुजे, हक़ ऐं सच जो साथ ॾियण खां कॾहिं बि मुंहुं न मोड़जे। जहिड़ी रीति इस्लामी नज़रिए, रवायतुनि ऐं अक़ीदे जी पासदारी ख़ातिर हिकु अज़ीम क़ुर्बानी जी अलामत हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिं रब पाक जी चाहत ऐं पंहिंजे नाने रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अक़ीदत ऐं दीन इस्लाम जी सरबुलंदीअ ख़ातिर पंहिंजो ऐं पंहिंजे 72 जाननिसारनि जी शहादत जो नज़रानो ॾेई उहो साबित कयो त जेसीं ताईं असां क़ुर्बानी ॾियण जो जज़्बो पैदा न कंदासीं, हक़, सच ऐं इंसाफ़ जो अलम बुलंद करणु नामुमकिन आहे। साईं, कंहिंजी बि ॾिनल क़ुर्बानी ज़ाया नाहे थींदी, पोइ भलो आहे केतिरी बि वॾी या केतिरी नंढी छो न हुजे, उहा तारीख़ जे वर्कनि में ज़िंदा रहे थी। ऐं उहो ई सबबु आहे जो अॼु बि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं संदसि जाननिसारनि जी ॾिनल क़ुर्बानीअ बदौलत अॼु बि दीन इस्लाम पूरे आलम इंसानियत जी रहनुमाई, फज़ीलत, रवादारी, इंसाफ़ भरियो मुआशिरो क़ाइमु करण जो दर्स ॾींदे क़ाइम ऐं दाइम आहे। हिन बाबरकत महीने जी मुनासिबत सां असां ते फ़र्ज़ु थिए थो त उन्हनि शहीदनि खे हमेशह यादि रखूं जिन्हनि हिकु बहितरीन इंसाफ़ भरे मुआशिरे जी जोड़ जॻह खे नज़र में रखंदे जानियुनि जो नज़रानो ॾेई असां लाइ सुख ऐं सलामती जा ॾीआ रोशन कया। साईं, तॾहिं त शेख आयाज़ चयो आहे, जॾहिं बि सावणियूं अचनि छिमेर अलूट थी नचनि, जॾहिं बि फिट फिट ते घटा गजी गजी वसे, तॾहिं न ई विसारजो त केरु सुञ में सुतो, कॾहिं कॾहिं त सारजो वीचार लुड़कत हारजो।